अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल की पिया झंडो मरी न्यू मेरान न्यूज़ टीवी तां ख़बर ब्रेक थियण जो असिस्टेंट कमिश्नर झंडो मरी नोटिस वठी छॾियो। इन हवाले सां असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नौकाफ़ मरी। जी नौकाफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी सनागुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां, न्यू मेरान टीवी ते ख़बर ब्रेक थियण जो असिस्टेंट कमीशन झंडो मरी नोटिस वठी छॾियो। झंडो मरी हेडक्वार्टर प्यालुनि में क़ाइम BISP सेंटरनि ते डिवाइस होल्डरनि पारां मुस्तक़िल औरतुनि जी आयल रक़म मां जबरी तौर कटौती जो ख़बर न्यू मेरान टीवी ते हलण जो असिस्टेंट कमीशन झंडो मरी उमेर अली जरवा नोटिस वठंदे BISP सेंटरनि जो दौरो सेंटरनि ते मौजूदा मुस्तक़िल औरतुनि जो इज़हार इत्मीनान। उन मौक़े ते असिस्टेंट कमीशन झंडो मरी उमेर अली जरवा न्यू मेरान टीवी खे ॿुधाईंदो त मुस्तक़िल औरतुनि खे रक़म जी वसूली खे आसानी ऐं यकीनी बणाइण लाइ मूं हीउ ओचितो दौरो शुरू कयो आहे। मुस्तक़िल औरतुनि जी आयल वज़ीफ़े जी रक़म मां कटौती हरकस बर्दाश्त न कंदुसि। जी महिरबानी, तफ़सीलात लाइ वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।